छा ॿुधाई भेण, नुंहरुनि जे हवाले घर छॾण जो मतलब घर जी ॿेड़ी ॿोड़ण। पतो थी मां 2 किलो खीर में कटोरो भरे मलाई जो कढंदी हुअसि। ही चवनि थियूं मम्मी खीर मां मलाई नथी निकिरे। पहिरीं सीधो ईंदो त पूरा 2 महीना हली वेंदा हुआ। हाणे मस महीनो तो निकिरे, केॾी महिल रिफाइंड खुटी वियो, केॾी महिल चांवर खुटी विया, केॾी महिल अटो खुटी वियो, बस अंदर सड़ियो पियो आहे। पुटनि जे लाइ चप सुबी वेठा आहियूं, कुछ ॻाल्हायूं था त घर में वेल थी वेंदा। रोज पंजेसे जी भाॼी थी वठां, रात जो देग चढ़न भाॼियुनि जा, सुबुह जो कुत्तनि जे मुंहं में पिया वञो। बस भेण, अंदर जा सूर अंदर में ई आहिनि। सते खां पहिरीं उथनि कान थियूं, उन खां पोइ चांहि जो कोप खणी करे माइटनि सां कलाकनि कचरियूं थियूं करनि। घर में हिकिड़ो बि पापड़ खीचो कान्हे, और पंहिंजे मर्दनी त पापड़ खीचे बिना सरे ई कान थी। कुछ सोच ई कान अथसि हिनखे। जॾहिं मां उथी अटो रधा पापड़ खीचा कया त न घर में वञी पापड़ खीचा थियनि। सोचो कि नुंहुं ईंदी त सुख वठंदसि, बल्कि हिनखे बि हंज में वेही करे खाराइणो पियो पए। हाणे वई थी महाराणी पार्लर में मेले लाइ संभरण। असांजे आगरा शहर में चेटीचंड महापर्व जे उपलक्ष्य में इंडिया जो सभिनि खां वधीक वॾो अंतरराष्ट्रीय सिंधी मेलो लॻंदो अथई, जिते वॾा वॾा संत दरबार, वॾा झूला ऐं वॾा गायक कलाकार बि ईंदा अथई। ही मेलो कोठी मीना बाजार में सिंधी सेंट्रल पंचायत आगरा जे तत्वाधान में जय झूलेलाल मेला समिति आयोजित पई करे। भेण, तू भी अचजे इन मेले में और अची मुंहिंजी नुंहं जा लका भी ॾिसी वञजई।